लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि असांजो दोस्त बि थिए, सहाफ़ी बि थिए ऐं साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर बि थिए, वॉइस ऑफ अमेरिका जो ख़ातूब हो ऐं पाकिस्तान जे रेडियो पाकिस्तान जे डायरेक्टर जनरल जी पोजीशन ते बि रहियो असांजो दोस्त, असांजो भाउ मुर्तज़ा सोलंकी। उहो केयरटेकर मिनिस्टर, वफ़ाक़ी केयरटेकर मिनिस्टर खां अवल बि असांजो दोस्त हो ऐं उन खां पोइ बि असांजो दोस्त आहे। अॼु असां उनखे पकिड़े विहारियो आहे ऐं उनजा जहाज़ जेके आहिनि उहे असां मुल्तवी कराए ऐं उनखे चयो त बाबा अॼु हिते मंच ते वेही असां सां हिसाब ॾे, हाल वाल कर। मुर्तज़ा अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾाढो सोघो कयो अॼु नेठि सोघो कयो। वॾी महिरबानी। ॾिसंदड़ चाहींदो त मुर्तज़ा सोलंकी उहो जेकॾहिं पंहिंजो तारुफ़ कराए पंहिंजे ॻोठु, पंहिंजे शहर, जनम भूमि ऐं वालदेन खां वठी। बिस्मिल्लाह। दादा, मां विचोले सिंध जो कंहिं ज़माने में ज़िलो हुयो नवाबशाह, अॼुकल्ह आहे नौशरो फिरोज़। उन जो पुराणो हिकिड़ो शहर आहे पडीदन। मां उन में पैदा थियुसि 29 फरवरी 1960। 29 फरवरी हर 4 सालनि खां पोइ कॾहिं कॾहिं ईंदी आहे, हर 4 सालनि खां पोइ। मां प्राइमरी तइलीम उते ई वरिती, मैट्रिक बि पडीदन मां ई कई, इंटरमीडिएट नवाबशाह मां, बैचलर्स कई ऐं 18 सालनि जे उमिरि में मां कराची आयुसि। स्टील मिल्स में जेको आहे उहो डिप्लोमा कयो केमिस्ट्री में ऐं केमिस्ट जे तौर ते जेको आहे उहो कमु कयो। इहो ज़मानो हुयो ज़ियाउल हक़ खे आए जेको आहे उहो साल थियो 1978। सो शुरूआति मुंहिंजी उतां थी। उन स्टील मिल में केतिरो टाइम रहियो? मां तक़रीबन 10 साल। 10 साल। 1978 खां 1988 ताईं। माना ज़ियाउल हक़ जी आमरे ते स्टील मिल में गुज़ारी तव्हां? जी जी, उते मां यूनियन में सरगर्म हुउसि ऐं असां हिकिड़ी यूनियन ठाही, डेमोक्रेटिक वर्कर्स यूनियन। उन जो मां प्रेस सेक्रेटरी हुउसि ऐं मुंहिंजो कमु जेको आहे उहो प्रेस रिलीज़ लिखणु ऐं जेके हमरा तक़रीरूं कंदा उन्हनि जी मदद करणु ऐं स्टेज ते जेको आहे उहो माहौल खे गरम करणु, नारा ठाहिणु, नारा हणणु। पॉलिटिकल एपिटाइज़र। हा, स्टार्टर। सो मुंहिंजी जेका शुरूआति आहे उहा उते थी। बल्कि मूंखे पहिरियों भेरो जेको मां इनखे गिरफ़्तारी सम्झंदुसि हिकिड़े ॾींहं जी, उहा थी 1982 में। 1982 में इसराइल हमिलो कयो ॾखिण लेबनान ते ऐं तव्हांखे यादि हूंदो त उते साबरा ऐं शतीला कैंप्स हुयूं जिते उन्हनि औरतुनि खे, ॿारनि खे जेको आहे उहो क़त्लेआम कयो। त उन वक़्तु जेको आहे उहो असां हिते सॼे कराचीअ में, सॼे मुल्क में माण्हुनि में हिकिड़ो एहतजाज बि हुयो ऐं मूं कराची यूनिवर्सिटी में जेके फ़लस्तीनी शागिर्द हुआ उन्हनि सां गॾिजी स्टील मिल्स में फंड रेज़िंग जेको आहे उहो शुरू कई त ॾोकड़ इकट्ठा करे हिननि खे ॾियूं साबरा ऐं शतीला जे लाइ। सो ज़ियाउल हक़ जे ज़माने में पहिरियों भेरो मूंखे उहो वठी विया, शाम जो पोइ छॾे ॾिना। उन खां अवल हूअं बाक़ाइदा कॾहिं बि तव्हां पॉलिटिक्स का तंज़ीम का पार्टी जॉइन कई? मां जेके खाबी धुर जूं जेके हुयूं तंज़ीमूं उन्हनि सां तालुक़ु वास्तो हुयो, पर घणी सरगर्मी जेका हुई उहा हुई सिंधी अदबी संगत। जॾहिं इहो फ़क़ीर मोहम्मद लाशारी, शमशेर उल हैदरी, माणिक, अनवर पीरज़ादो, इहे जॾहिं हिते YMCA में जॾहिं गॾिजाणियूं थींदियूं हुयूं, बाद में त होॾे रिम्पा प्लाज़ा ॾे शिफ्ट थी विया, पर उन में मुंहिंजो अदब में काफ़ी दिलचस्पी हुई। थोरा घणा इहे सैकड़ो जेके आहिनि से शेर वग़ैरह उहे बि लिखिया अफ़साना, पर
उन्हनि सां तालुक़ु वास्तो हो। बाद में पोइ वरी जेको थिएटर मूवमेंट शुरू थी कराची में, असलम अज़हर साहब, त उन जे थिएटर ग्रुप में मां शामिलु थियुसि। ॿियो वरी बेदिल मसरूर ऐं शाहिद भुट्टो, इन्हनि जेको म्यूज़िक ग्रुप जेको ठाहियो वॉइसिस, मां उन जो बि हिसो हुउसि। सो घणो मुंहिंजो वास्तो ट्रेड यूनियन, कल्चर, अदब, शाइरी, म्यूज़िक, थिएटर, इहो जेको आहे उहो कम धंधा जेके आहिनि से जेसि ताईं माण्हू बाद में 91 में मां बाक़ाइदे होॾों इस्तीफ़ा ॾेई द न्यूज़ जॾहिं निकिती 11 फरवरी 1991 ते, त उनजे लॉन्च टीम में हुउसि। पर उन खां अॻु में लाशारी साहब दोस्त हो, इहो जागो ऐं जागो थोरी पोइ निकिती, हा, पर अवामी आवाज़, हा, अवामी आवाज़, त उन्हनि सां हिकिड़ो तालुक़ु वास्तो जेको आहे उहो, ऐं फ्रीलांस लिखणु शुरू कयो, फ्रंटियर पोस्ट जे लाइ कुझु शयूं कयूं। बाद में जेको आहे उहो हेरल्ड जे लाइ बि हिकिड़ी कई, जेको लिखणु पढ़णु। पर सहाफ़त जी जेका इब्तिदा आहे बाज़ाब्ता तौर ते द न्यूज़ में जो जेको पहिरियों परचो छपियो, उन में मुंहिंजी पहिरीं बायलाइन स्टोरी। ऐं उन दी न्यूज़ में केतिरो टाइम रहियो? मां 93 ताईं हुउसि। 93 ते पोइ जेको आहे उहो भॼी जान छॾाई अमेरिका वियो। हा, 93 में। पोइ 15 साल मां अमेरिका में। त अमेरिका तव्हांजो प्लान ट्रिप आहे, इन जो मतिलबु आहे त तव्हां कुझु उते करणु वञो था? बसि मिड़ी उन ज़माने में तव्हां जेकॾहिं यादि कयो त कराची में वॾा हंगामा फ़साद। तव्हांखे यादि हूंदो त जेको 1988 में जेको 3 सेप्टेम्बर जो जेको वाक़ियो थियो हैदराबाद जो, उन खां पोइ हिते थियो। हा, त उन में असांजा काफ़ी दोस्त जेके आहिनि से मारिजी विया। ख़ुदि असांजे म्यूज़िक ग्रुप में जेके हमरा, उन्हनि में केरु हुआ? हिकिड़ो नौजवान हुयो, मूंखां हींअर नालो ज़हन थो निकिरी वियो आहे। पर इहो पीरियड जेको आहे उहो काफ़ी ख़तरनाक हो। सो बसि ईअं मूंखे मौक़ो मिलियो भॼी जान छॾाइण जो, त मां हलियो वियुसि। अमेरिका छो वियो? जेकॾहिं को यूरोप जे कंहिं ॿिए मुल्क जो मौक़ो मिले हा त शायदि वॾाई बि, पर अंग्रेज़ी ॻाल्हाइण वारा जेके मुल्क आहिनि उहे इहे ई आहिनि। इंग्लैंड आहे, UK आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे। बाक़ी ॿिया जेके मुल्क आहिनि जिते न माण्हू ॿोली अचे न कुझु अचे, त ओॾांहुं वञणु त मुश्किल हुयो। सो उहो मौक़ो मिलियो। 93 में ख़ैर सां विया। उते बि असांजा जेके दोस्त आहिनि, तव्हांखे उहो इसहाक़ तुनियो तव्हांखे यादि हूंदो, काफ़ी दोस्त हुआ। शिकागो में कुझु अर्सो उते रहियुसि। पोइ वरी मूंखे मौक़ो मिलियो पढ़ण जो विस्कॉन्सिन में। उते जेको आहे उहो डिग्री वरिती रेडियो ब्रॉडकास्टिंग में। अच्छा। उन खां पोइ वरी वॉइस ऑफ अमेरिका में जो उन में मुर्तज़ा उन डिग्री खे छा था चवनि? एसोसिएट डिग्री इन रेडियो ब्रॉडकास्टिंग। ओके। हा, ओके। इहो 63 क्रेडिट कोर्स आहे 2 सालनि जो। अच्छा। 2 सालनि जी हिकिड़ी आहे 2 ईयर डिग्री। उन में ब्रॉडकास्टिंग जा मुख़्तलिफ़ फिज़िकली तव्हां उते पढ़ियो विस्कॉन्सिन में? हा, हा। ओके। केनोशा विस्कॉन्सिन में। उते मज़दूरी का नौकरी अवल न कयो? मज़दूरीअ खां सवाइ त माण्हू जहिड़ो रही इन करे थो पुछां मां। त बहरहाल ॾींहं जो जेको आहे उहो पढ़ाई, शाम जो ॿियो को कमकार, मुख़्तलिफ़ तरह जा कम जेके आहिनि जीअरे रहण जे लाइ, उहे हर क़िस्म जा कम जेके आहिनि से कया। पर पढ़ाई जेको आहे उहो मुकमिल कई। उन खां पोइ फ़ौरन नौकिरी मिली वई उते वॉइस ऑफ अमेरिका में एज़ ब्रॉडकास्टर। वॉइस ऑफ अमेरिका रेडियो, TV, ऑनलाइन 2008 ताईं उते हुउसि। उहो ई दौरु हुयो। हाणे उते तव्हां प्रोड्यूसर आहियो? न, प्रोड्यूसर, ब्रॉडकास्टर, राइटर, उहो हिकिड़ो कॉम्बो आहे। हा, हा। उनखे उहो चवंदा आहिनि इंटरनेशनल ब्रॉडकास्टर। ओके। त मुंहिंजो जेको कमु हो उहो उर्दूअ में बि हुयो, अंग्रेज़ीअ में बि हुयो, ऑनलाइन बि हुयो,
VOA TV बि VOA रेडियो, त उन्हनि सभिनी जेको फॉर्मेट्स आहिनि जानरास जेके आहिनि उन में कमु कयो। बीबी सां त मुलाक़ात हुई हिते जॾहिं मां द न्यूज़ में हुउसि उन ज़माने में, पर बाद में त बीबी जी हुकूमत सेकेंड जेका आहे उहा आई जॾहिं, तॾहिं मां अमेरिका में हुउसि, उहा ख़तमु थी। मीर मुर्तज़ा जो जेको क़त्लु थियो उहो, तॾहिं इहो सॼो अरसो जेको मुशर्रफ जो जेको कू हो उहो बि मां सॼो अरसो उते हुउसि। पर बाद में बीबी जेको आहे उहो जॾहिं ॿाहिरि हुई त उते हर साल ईंदी हुई अमेरिका, त मोहतरमा सां उन ज़माने में वधीक मुलाक़ातियूं थियूं वाशिंगटन में। कहिड़ो फ़र्क़ु आहे पहिरियुनि मुलाक़ातुनि ऐं हाणे में जेके कयूं तव्हां, या हीअं चवां त पाकिस्तान में थियल मुलाक़ातुनि ऐं अमेरिका में थियल मुलाक़ातुनि में कहिड़ो फ़र्क़ु हो? हिते जेके मुलाक़ातूं हुयूं उहे काफ़ी सरसरी हुयूं। मूंखे यादि आहे त कंहिं ज़माने में सिंध में हिकिड़ी नौजवाननि में आपघात जो हिकिड़ो कल्चर शुरू थियो। नवाज़ शरीफ़ जी पहिरीं हुकूमत हुई जेका 91 खां पोइ, द न्यूज़ बि नई नई निकिती हुई। त मूं हिकिड़ी जेका मैगज़ीन हुई द न्यूज़ जी हुई, नजमा सादिक जी, उन जे लाइ हिकिड़ो फीचर स्टोरी कई हुई, जेका कवर स्टोरी, द सुसाइड वेव इन सिंध। उन में मूं 20 ॼणा जेके आहिनि से उन्हनि जा प्रोफाइल्स जेके आहिनि से कीअं उन्हनि जेको आहे उहो ख़ुदकुशी कई उन जे बारे में लिखियो। मूंखे यादि आहे त बेनज़ीर साहिबा जेको आहे उहो उन वक़्तु अपोज़िशन लीडर हुई, त उन उहो मैगज़ीन खणी क़ौमी असम्बली जे फ्लोर ते नवाज़ शरीफ़ जे साम्हूं ॿुधायो त मिस्टर प्राइम मिनिस्टर, दिस इज़ व्हाट्स हैपनिंग इन सिंध, माय पीपल आर डाइंग अंडर योर गवर्नमेंट। सो उन खां पोइ मूंखे यादि आहे त निसार हिकिड़े ॾींहुं मां आयुसि त हिकिड़ो ख़तु हुयो बेनज़ीर जो जेको मूंखे हिते मिलियो। उन में उन काफ़ी तारीफ़ कई त ही तव्हां ज़बरदस्त कमु कयो आहे। मां निसार खोड़े खे मोकिलींदसि त उहो तव्हां सां राब्तो करे ऐं तव्हां जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ रोज़गार जे सिलसिले में असां हिकिड़ी का एजेंसी ठाहिण था चाहिनि था, उन में तव्हां असांजी मदद कयो। पोइ मूं उनखे मोहतरमा खे जवाबु लिखी मोकिलियो त मतिलबु इहो एजेंसी रोज़गार जी खोलणु इहो तव्हांजो कमु आहे, असांजो ई कमु आहे, पोइ शायदि मां तव्हांजी का मदद न करे सघंदुसि। पर मुलाक़ातूं हिते जेके हुयूं उहे ईअं सरसरी हुयूं। अमेरिका में जेके आहिनि से उहे ज़ाहिर आहे वधीक टाइम बि हुयो, हर साल ईंदी मोहतरमा, त काफ़ी मुलाक़ातूं थियूं। आख़िरी जेके मुंहिंजूं मुलाक़ातूं थियूं, हिकिड़ी थी जुमो 10 अगस्त 2007। हिकिड़ी साई वठूं ऐं ख़ुदि मोहतरमा ते हिकिड़ो शेर हासिल तव्हांजो सॼो ॿुधूं।